सभई डीओ ऐं टीओ साहिबान डायरेक्टर साहिबान नोट कनि त हाणे हाणे अॼु 5 अप्रैल 6 अप्रैल शाम जो 9:30 बजे मुंहिंजी ॻाल्हि थी आहे जनाब अकाउंटेंट जनरल साहब सां पघारुनि जे मसइले ते। ऐं साईं पाण बि इलाही मदद कनि पिया ऐं इलाही जोशो ख़रोश सां उहो कमु कनि पिया। हुन पंहिंजे ऑफिसरनि खे बि तमामु घणियूं हिदायतूं ॾिनियूं आहिनि ऐं अॼु केतिरा ई डेटाबेस फार्म्स जेके एजी सिंध में जमा हुआ उहे मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट्स ॾांहुं रवाना थी विया आहिनि। हाणे असांजे डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर्स खे ऐं असांजे तहलका एजुकेशन ऑफिसर्स खे पहिरियों जेको कमु करिणो आहे उहो इहो आहे त महिरबानी करे वधि खां वधि जेतिरा बि तव्हां डेटाबेस फार्म्स मोकिलिया आहिनि उन्हनि जा A4-1 फार्म्स फौरी तौर ते उहे तयारु करे वठनि ऐं सबमिट कराइनि। जेकॾहिं तयारु थियल आहिनि त उहे सबमिट कराइनि ऐं जॾहिं डेटाबेस फार्म मोकिलीनि था त साइमल्टेनियसली उहे A4-1 बि तयारु करे पाण वटि रखी छॾीनि ऐं जीअं ई उहो असां वटि साइन थी वापसि पहुचे त उहो फौरी तौर ते जमा कराइनि। ऐं डायरेक्टर साहिबान खे बि गुज़ारिश आहे त जेके डेटाबेस फार्म्स हुननि खे डीओ साहिबान वटां मिलनि था उहे सेम डे ते उहे साइन करे ऐं असांजी HR खे रवाना कनि। मूं वटि बि जेके पहुचंदा आहिनि ऐं सेम डे ते भले केॾी महिल बि केतिरो बि देरि थी वञे राति ताईं बि वेही उहे सेम डे ते साइन करे वापसि कंदो आहियां। तंहिंजे करे हिन कम खे जंगी बुनियादनि ते करिणो आहे ताकि असां वधि खां वधि जल्द से जल्द हम ये काम कर सकें और ईद से पहले हम जितना हो सकता है ईद से पहले ज़्यादा से ज़्यादा लोगों को सैलरी दिलवा सकें और इसमें कोई भी सुस्ती कोताही बर्दाश्त नहीं की जाएगी। तो मैं फिर रिपीट करता हूं कि बराए मेहरबानी डेटाबेस फार्म्स और A4-1 फार्म्स मैक्सिमम तादाद में हमें पहुंचाएं। डेटाबेस फार्म्स और A4-1 फार्म्स पहुंचाएं अपनी अपनी रिलेटिव ट्रेजरी में और इसको टॉप प्रायोरिटी दें, जंगी बुनियादों पे करें ताकि ज़्यादा से ज़्यादा लोगों को, ज़्यादा से ज़्यादा हमारे असातिज़ा को सैलरी दे सकें और उनका ये मसला हल कर सकें। थैंक यू।